सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vensimal Sajrani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचे पाण में सिंधियत जी पहचान। राम काज सबहु करिहु तुमा बल बुद्धि निधान, आशीष देई गई सो हर्ष चले हनुमान। प्रभु श्री रामचंद्र जा सबई कारज पूर्ण कंदे, छोकी तू बल ए बुद्धि जो भंडार आही। सुरसा माता सा एड़ो अनोखो आशीर्वाद पाए करे, हनुमान जी खुश थी करे पंहिंजी मंजिल ते हलिया। माता सीता माता जी खोज ते हली विया ऐं इन्हनि खे हनुमान जी के अहिड़ो आशीर्वाद ॾेई करे सुरसा माता भी देवलोक ते हाणे मोटे पई। अॻियां चवनि था विस्तार में तुलसीदास बाबा जी कि तू ही प्रभु श्री राम जी जा कारज पूर्ण कंदे, अवश्य ही पूर्ण कंदे, अवश्य ही वापस मोटी ईंदे सफलता पूर्वक, छोकी हनुमान तू बल ऐं बुद्धि जो भंडार आही। अहिड़ो अनोखो आशीर्वाद हनुमान जी के ॾेई करे सुरसा माता उता हाणे वापस देवलोक ते मोटे पई ऐं हुननि जे मुख सां यह ॿुधी करे कि प्रभु श्री राम जिन जो कार्य जल्द पूर्ण थींदो, अविलंब पूर्ण थींदो। हनुमान जी भी माता जानकी जी खोज जे लाइ अॻियां वधण जो फैसलो कयो ऐं जाम खुश थी विया हनुमान जी। हिते ही ॻाल्हि ॿुधाइण जाम जरूरी आहे कि हनुमान जी जी खुशी जो, हनुमान जिन जी प्रसन्नता जो कारण ये ना हो कि उन्हनि पंहिंजे शरीर जो आकार सुरसा जे मुख जे आकार सां बीणो वधाए वधाए करे सुरसा के हाराए छॾियो, बल्कि हनुमान जी पंहिंजे बल पंहिंजी बुद्धि जी प्रशंसा ॿुधी करे, तारीफ़ ॿुधी करे प्रसन्न कान थिया। मन ही मन में पंहिंजे प्रभु श्री राम जी जो सुमिरन कंदे कंदे आकाश मार्ग सां लंका जी ओर वधी विया ऐं उन्हनि जो खुश थियण जो कारण हो कि हाणे माता जानकी जी खोज मां अॻियां वधाए सघंदमि, मुंहिंजो रस्तो खुली वियो आहे। चओ श्री राम, प्रभु श्री राम, चओ हनुमान, जपो प्रभु श्री राम।